जय झूलेलाल। मुंहिंजो नालो हीरल कवलानी आहे। ही जेको असांजो चैनल सिंधियत जो मान आहे, पंहिंजी अबाणी ॿोली सिंधीअ जे प्रसार ऐं प्रचार लाइ ठाहियो आहे। सिंधी भाषा पंहिंजे लाइ ॾाढी महत्वपूर्ण आहे। असां सिंध मां आयासीं त पंहिंजी ॿोली ई खणी आयासीं ऐं असां अॼुकल्ह ॾिसूं पिया कि सिंधी ॿोली अॼुकल्ह असां विसारियूं पिया। त हिन चैनल जे माध्यम सां असां ॿारनि जो जेको उन्हनि जे अंदरि टैलेंट आहे उन्हनि जा वीडियो विझंदासीं। असांजी ऑनलाइन क्लासूं पई हलनि जंहिंजो ग्रुप जो नालो बि सिंधियत जो मान आहे। अनेक तरह जी असां चटाभेटी बि रखंदा आहियूं, जंहिंमें लाॾनि जी चटाभेटी थी हुई, अञा फैंसी ड्रेस जी बि चटाभेटी थी हुई, जंहिंमें ॿारनि फलनि जे ऐं भाॼियुनि जे विषय में पंहिंजा पंहिंजा वीचार रखिया हुआ। ईअं ई असां ॿारनि खे स्वर व्यंजन, बैत, खोड़ा, पंजड़ा, लाॾा, भॼन, गीत, आखाणियूं ऐं अनेक शयूं ॿारनि खे सिंधी में सेखारियूं पिया। ऐं टाइम टू टाइम असां चटाभेटी जे माध्यम सां उन्हनि खे प्रोत्साहन ॾींदा आहियूं कि उहो हिक खां हिकु पंहिंजी प्रस्तुति ॾियनि। त इन चैनल जे माध्यम सां असां उन्हनि जी कलाउनि जो जेको टैलेंट आहे हू संग्रहित कयो आहे। तव्हां बि ॾिसजो ऐं लाइक ऐं शेयर कजो, कमेंट बि करे असांखे ॿुधाइजो कि जेका असांजी ही कोशिशि आहे तव्हां सभिनीनि खे कीअं थी लॻे। ऐं जेको बि ग़लतियूं हुजनि ॿार सम्झी करे, अंजान सम्झी करे असांखे माफ़ु कजो। असां सभु सिखूं पिया, असां सभई लर्नर्स आहियूं। कोई बि हिकु ॿिए खां कॾहिं बि थो सिखी सघे, सिखण जी कोई उमिरि कोन थींदी आहे। कोई ग़लती असांखां बि थियूं हुजनि त असां क्षमा प्रार्थी आहियूं। त तव्हां हिन चैनल खे अॻिते वधाईंदा, इन उम्मीद सां मां हीरल कवलानी आभार थी व्यक्त कयां। जय झूलेलाल।